बाबा सरकार कॾहिं माण्हू ठाहींदी आहे छा? सरकार सां ठहंदा कोन हुआ तॾहिं त वॾा थिया। जे सरकार सां ठहंदा त नंढड़ा माण्हू हुजनि हा। उहो सरकार एंटी स्ट्रीम माण्हू वॾा थींदा आहिनि न। जॾहिं लहवारे पाण हूंदा आहिनि उन्हनि जी पंहिंजो जहान आहे, उनजी पंहिंजी हूंदी आहे, त उहे थोरी सरकार जे बैसाखियुनि ते अॻिते वधण वारा माण्हू आहिनि। या सरकार कॾहिं के माण्हू ठाहींदी आहे छा? उहे समाज मां निकिरंदा आहिनि। उहे हिकिड़े स्टेज हिकिड़े प्रोसेस में समाज फर्द ठाहे थो, ॿिए प्रोसेस में उहे फर्द वरी समाज में अदावतूं कंदा आहिनि। इहो पाण में रेसिप्रोकेट आहे अमल। ऐं ग़रीबी हाल में रहियो, मिसकिनी जो मर्द खे ख़तरो न को ख़्याल, कॾहिं उन इहो कोन सोचियो त मूं वटि बंगला हुजनि, गाॾियूं हुजनि, ठठ ठांगर हुजनि, प्रोटोकॉल हुजे, पर हू त सदाईं सॼी ज़िंदगी ख़िदमत में रहियो। पोइ पंहिंजो वारो वॼाए वियो, भरपूर ज़िंदगी गुज़ारी। वञिणो त सभु कंहिंखे आहे। माण्हू त खटुनि ते खुरड़ियूं हणी बि माण्हू मरी वेंदा आहिनि, पर संसोला त ॿुधाए पियो त आख़िरी वक़्त ताईं बि बाहि जो सहारो कंहिंजो कोन वरितई। ऐं एतिरो हू पाण जेको आहे सो बल वारो माण्हू हो, जंहिंखे मुकमिल भरोसो पंहिंजे जिस्म खां मथे पंहिंजे रूह ऐं दिलि ते हो, ऐं उन जे सहारे ते हू जियो पे। वठी हर हर जनम वरबो वठी हर हर जनम वरबो, मिठा में राण में मिलबो, मिठा में राण में मिलबो। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।